हिक स्काउट हिक वण जे नारे हेठ कोयटा में बलूचिस्तान बॉय स्काउट्स एसोसिएशन पारां वण लगाइण जी मुहिम जो इफ्तिताह बलूचिस्तान स्काउट जे सूबाई कमिश्नर सरदार यारमोहन रिंद वण लगाए कयो। मुंतज़मीन जो चवण हो त हिन भेरे नई सोच सां हिन मुहिम जो इफ्तिताह कयो वियो आहे। अॼु असांजो शजरकारी मुहिम जो इफ्तिताह हो चुके सरदार यारमोहन रिंद साहिब स्पेशल स्काउट कमिश्नर आहे त उन जे हवाले सां असां शजरकारी मुहिम जो इफ्तिताह करें ऐं तमामु स्काउट जो पैगाम छॾें कि हर स्काउट कम से कम हिकु वण हणंदो ऐं उन जो हिफ़ाज़त बि कंदो। अल्हम्दुलिल्लाह इन हवाले सां तमामु बलूचिस्तान में तक़रीबन असांजा 20,000 स्काउट्स आहिनि ऐं इंशाअल्लाह स्काउट्स पंहिंजे स्कूलनि में पंहिंजे एरिया में पंहिंजे घरनि में हर जगह ते वण बि हणंदा ऐं उनजी हिफ़ाज़त बि कंदा ताकि असांजो बलूचिस्तान मक़सद सां शहर बलूचिस्तान स्काउट जो सूबाई कमिश्नर मेंबर सूबाई असेंबली सरदार यारमोहन रिंद वण लगाए बलूचिस्तान बॉय स्काउट जी ऑफिस जो तफ़सीली दौरो करण बाद वणनि जी अहमियत बाबति ॿुधाईंदे चयो त ॾिसो, इंसान जे लाइ जेतिरी साह ज़रूरी आहे, जेतिरो हवा ज़रूरी आहे, ऑक्सीजन ज़रूरी आहे, एतिरो वण बि ज़रूरी आहे। अल्लाह जॾहिं इंसान खे नेमतनि सां नवाज़ियो त वण अल्लाह जी मां सम्झां थो हिकिड़ी वॾी नेमत आहे ऐं इंसानियत जी वॾी हिकिड़ी ख़िदमत आहे। ऐं मां सम्झां थो वण मूंखे अव्हांखे सॼे हर बनी नूह इंसान खे वण जी हिफ़ाज़त करणु खपे ऐं वण जी शजरकारी करणु खपे। वणनि जे घटि हुअण सबबि बलूचिस्तान जी मौसमी सूरतहाल में वॾी सतह ते तब्दीली ॾिसण में आई आहे। माहिरनि जो चवणु आहे त बलूचिस्तान में मींहुं न पवण जो इहो सभ खां वॾो सबबु आहे। इब्राहिम बहराणी, जेकब न्यूज़, कोयटा।